नाज़रीन असां हिन वक्त मौजूद आहियूं मेरापुर खां पीर वसल लिंक रोड ते जेको इंतज़ामिया जी नाअहली ऐं बेध्यानीअ सबबि गुज़िरियल 30 सालनि खां हिन जो मरमती कमु नाहे थी सघियो। हिन रोड से खॾा खुॿा पवण जे करे हादसा रोज़ जो मामूल बणियल आहिनि। जेको मिंटनि जो सफ़र आहे उहो कलाकनि में उन्हनि मुसाफ़िरनि खे तय करिणो पए थो। हीअ रोड ज़िले नौशहरो ऐं ज़िले खैरपुर खे पाण में ॿिन्ही खे ॻंढे थो। हिन रोड ते 50 खां वधीक नंढा तोड़े वॾा ॻोठ आबाद आहिनि जेके रोज़ मेरापुर ख़रीदारी करणु अचनि था। अचो त रोड ते सफ़र कंदड़ मुसाफ़िरनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। उन हवाले सां उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। तक़रीबन असांखे 8 सालनि खां वठी आया आहियूं कयाऊं नथो ठहे। रोज़ असां गाॾी ठहिराए छिता थी पिया आहियूं। बराए महिरबानी हुकूमत खे अपील आहे त रोड ठहिराए वञे। उन खां पोइ असांखे सुबुह शाम अचिणो आहे, शहर ॾे वञिणो आहे, शहर में कमकार आहिनि। इन असांखे वॾा मसइला आहिनि रोड जी तरफ़ों। इन ई कंडीशन में ॾिसंदा था अचूं डेली पंचर डेली पंचर। माशाल्लाह अलाए कॾहिं असांजी ज़िंदगी में ठहंदो रोड अलाए न बि ठहंदो। हुकूमत खे गुज़ारिश आहे त बराए महिरबानी करे रोड जो कुझु तमीराती कमु करायो वञे ऐं ज़िंदगियूं बचायूं वञनि। वॾो मसइलो आहे हिते रोज़ एक्सीडेंट पिया थियनि। रोड जी मालकी न आहे, को पुछण ॿुधण वारो ई न आहे, को पुछण कुछण वारो ई न आहे। देर मदार थी थिए अधु राति थी थिए। जे हिसाब सां घणी कुझु तकलीफ़ आहे। गाॾियूं ख़राब थी थियनि। ॾिसो चैनूं लथियूं पयूं, हथ कारा लॻा पिया आहिनि। रोड जे हिसाब सां के इलाही तकलीफ़ आहे। माण्हू डबल सवारियूं सां वधीक खणी नथा सघूं। त हिन रोड जो जेको तामीराती कमु आहे उहो हंगामी बुनियादनि ते कराए ॾिनो वञे जीअं असां सफ़र जी सहूलियत सुठे नमूने सां माणे सघूं। कैमरामैन तंज़ील मेमण सां गॾु नौमान मेमण, सन टीवी न्यूज़ मेरापुर।